ज़राइत बचायो सिंध बचायो तहरीक तरफ़ां हफ़ीज़ मेमण, ख़ादम मेमण, अज़ीज़ डेरो, करीम खोसो, रबनवाज़ पठान, सज्जाद मल्ला ऐं ॿियनि जी अॻवानी में परॾेह मां टमाटो ऐं बसर घुराइण ख़िलाफ़ प्रेस क्लब निंदो शहर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते आबादगार अॻवाननि हफ़ीज़ मेमण, ख़ादम मेमण, रबनवाज़ पठान, करीम खोसे ऐं अला नवाज़ शेख टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जी त असांजो एहतिजाज ज़राइत बचायो सिंध बचायो तरफ़ां आहे। हीउ जेको ॿाहिरां टमाटो आणीनि पिया ऐं बसर आणीनि पिया, हीउ सिंध जे आबादगारनि खे हारियुनि खे तबाह कयो पंहिंजे हथ सां। असीं हुनजी शदीद मज़म्मत करियूं था। हीउ असांजो जेको अॼु पुरअमन एहतिजाज आहे। असीं पाकिस्तान हुकूमत खां मुतालबो था करियूं त इहो ॿाहिरां जेको इम्पोर्ट थिए पई आहे बंदि कयो। जॾहिं असां वटि हर शइ ते मौजूदु आहे, पोइ असां सां हीउ ज़ुल्म छो थो थिए? असीं ॿिज वठूं, भाण वठूं, सभिनी ते टैक्स गवर्नमेंट खे ॾियूं ऐं पोइ बक़ाया पछाड़ी में वरी ॿाहिरां टमाटो बसर ॿियूं शयूं घुराए सिंध जे ज़मींदारनि खे, सिंध जे आबादगारनि खे, हारियुनि खे तबाह कयो पियो वञे। अॼु ही ॾींदो प्रेस क्लब जे अॻियां असांजो टियों एहतिजाज आहे। पहिरीं असां एहतिजाज ॾींदो में कयो, उन खां पोइ ॿियो कयो, हीउ टियों एहतिजाज असांजो। असां पूरो एहतिजाज सिंध जे आबादगार रोडनि रस्तनि ते प्रेस क्लब वञी एहतिजाज कनि पिया, पर सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां को बि जेको सो हुनजो रद्द अमल ज़ाहिर न कयो पियो वञे ऐं आबादगार ऐं हारी ॾींहों ॾींहुं परेशान आहिनि। इन खां वधीक जेको सो हाणे असां एहतिजाज कंदासीं। अॼु वरी सॼी समूरी सिंध जे अंदरि ई असांजो एहतिजाज त ज़रात बचायो सिंध बचायो जे हवाले सां असांजी सिंधी माण्हुनि जो आख़िरी मुआशी क़तलाम कॾहिं बंदि कयो वेंदो। ख़ुदा रा असांजी हुकूमत खां अपील आहे त सिंध हुकूमत ज़रूरु को न को नोटिस वठे, या प्राइम मिनिस्टर खे बि असांजी इहा अपील आहे त ॿाहिरां ईंदड़ टमाटे खे फिलफोर बंदि कयो वञे, या जेको बसर अचे पियो उनखे बंदि कयो वञे, या असांजे माण्हुनि जो मुआशी क़तलाम बंदि कयो वञे, त जीअं हितां जे माण्हुनि जो चुल्ह जो ॾीओ ॿरी सघे। इंतहाई अफ़सोस सां चवणो थो पवे त बदीन जे लाड़ जे आबादगारनि खे मुसलसल रोडनि ते एहतिजाज करण जे लाइ मजबूर कयो वियो आहे। बदीन खे लाड़ सिंध खे सुकाइण, पोइ बरसातनि में ॿोॾण। हाणे जॾहिं इंतहाई कोशिशनि खां पोइ हिते थोरो घणो बदीन ई लाड़ सिंध जो फसल लथो आहे, त ॿाहिरि खां टमाटो बसर घुराए उन्हनि जे रेटनि खे केराए तबाह कयो वियो आहे। असीं वस वारनि खे गुज़ारिश कंदासीं त फिलफोर ॿाहिरि खां ईंदड़ टमाटो बसर बंदि करे बदीनी लाड़ सिंध जे आबादगारनि खे तबाह थियण खां बचायो वञे। ज़राइत बचायो सिंध बचायो तहरीक जे अॻवाननि जो चवणो हो त वफ़ाक़ी सरकार परॾेह मां टमाटा ऐं बसर घुराए ख़ासि तौर ते लाड़ जे आबादगारनि खे हथ सां तबाह करण जूं कोशिशूं करे रही आहे। परॾेह मां टमाटो ऐं बसर घुराए मक़ामी आबादगारनि खे मुआशी तौर ते कंगाल करण जो मनसूबो जोड़ियो वियो आहे, जंहिंसां मक़ामी आबादगारनि खे किरोड़े रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। हुननि मुतालबो कंदे घुर कई त परॾेह मां टमाटो ऐं बसर घुराइण बंदि करे सिंध जे आबादगारनि जे टमाटे ऐं बसर खे मार्केट में मुनासिब अघु ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाजनि जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन मुर्तज़ा मल्ला सां गॾु राही मल्ला, टाइम न्यूज़, निंदो शहर।